अस्सलाम वालेकुम दोस्तों, खुश आयो खेल रहा है दोस्तों। हर माण्हू मेहनत कंदो आहे त उहो पंहिंजो मक़सदु हासिल करे, पर कुझु माण्हू मक़सदु हासिल न करे सघंदा आहिनि। मक़सदु हासिल छो न आहिनि करे सघंदा त उन जूं कुझु ख़ामियूं हूंदियूं आहिनि। हू सुस्ती कंदा आहिनि, मेहनत न कंदा आहिनि, वेही सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा आहिनि। यकीन कयो, मक़सदु हासिल करणु एतिरो त आसान आहे ज़िंदगीअ में, एतिरो त आसान आहे, बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ इंसान में जुस्तजू हुजे। अॼु मां तव्हां सभिनी दोस्तनि सां कुझु ॻाल्हियूं शेयर कंदुमि त मक़सदु ज़िंदगी में हासिल कबो कीअं आहे। जीअं हाणे ॾिसो, हाउ टू गेट योर गोल इन अ लाइफ। ठीकु आहे, यानी पंहिंजो मक़सदु ज़िंदगी में हासिल कजे कीअं। मूं जेतिरे क़दुरु पाण गौर फ़िक्र कयो आहे त मक़सदु हासिल करण जे लाइ कुझु शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। त जेतिरे क़दुरु मूं ॾिठो आहे त सभ खां पहिरियां त माण्हूअ खे छा हुजणु घुरिजे, पुख़्तो इरादो, डिटर्मिनेशन। जेकॾहिं तव्हांजो पुख़्तो इरादो न आहे, यकीन ॼाणो त तव्हांजो वक़्तु ईअं गुज़री वेंदो, तव्हां वटि का बि सोच न हूंदी, तव्हां नाकामीअ जे माना हमेशह मुंहं में पिया रहंदा। ऐं ॿी जेकी शइ आहे, बी पॉज़िटिव, यानी तव्हांजी सोच हमेशह पॉज़िटिव हुजे। जॾहिं तव्हां पॉज़िटिव रहो था न, यकीन ॼाणो त तव्हां महिनत कयो था। भली तव्हांखे अॼु कहीं छा बि फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हिकु कमु शुरू कयो, उन कम ते वियव, पर तव्हांजी सोच जेकॾहिं बहितर हूंदी आहे त तव्हांखे माण्हू पसंदि कंदा आहिनि, माण्हू तव्हांखे पाण ॾे, पर तव्हां माण्हुनि ॾे पाण खे माइल कंदा आहियो ऐं माण्हू चाहींदा आहिनि त हीउ दोस्त अॻिते वधे। छाजे करे तव्हां पॉज़िटिव हूंदा आहियो। यकीन ॼाणो, असां जे दौर में रहूं था, हिन दौर में पॉज़िटिविटी घटि आहे। तो पोइ जेकॾहिं पॉज़िटिव तव्हां आहियो त तव्हां यकीन कयो तव्हां हर शइ मां फ़ाइदो हासिल करे सघो था। ॿी हिकिड़ी आदत जेकी चवंदो, कॉन्फिडेंट एंड इंटेग्रिटी। दोस्तों, ख़ुदि एतमादी यानी पाण ते यकीन। तव्हां पाण ते यकीन कयो। असांजा दोस्त नाकामी सिर्फ़ु इन जे करे ॾिसंदा आहिनि त उन्हनि वटि पाण ते यकीन न हूंदो आहे। हू इहो सोचींदा आहिनि मतिलबु मां हे न करे सघंदुमि, हे कमु मूंखां ॾुखियो आहे। यकीन ॼाणो, तव्हां जेकॾहिं पाण ते यकीन रखो था न त ऑटोमेटिकली तव्हांजा दरवाज़ा ईअं खुलंदा वेंदा। छो जो अलाह पाक जे इंसाननि खे पैदा कयो आहे न, इन नाइंसाफ़ी नाहे कई। छाकाणि त अलाह पाक इंसाफ़ कंदड़ आहे। उन जिन इंसाननि खे पैदा कया सभिनी खे हिकु जहिड़ो अक़ुलु ॾिनो आहे, पर को कंहिं शइ में होशियार आहे, को कंहिं शइ में होशियार आहे। जॾहिं असां कॉन्फिडेंट पाण में आणींदासीं त असांखे पंहिंजी ख़बर पवंदी त असां छा करे सघूं था। ऐं कॉन्फिडेंस सां गॾोगॾु तव्हां में इंटेग्रिटी हुजे, ईमानदारी। जॾहिं तव्हां ईमानदार आहियो, तव्हां सचा आहियो पंहिंजे मक़सद सां, पंहिंजे कम सां, पोइ ॾिसो त तव्हांजो मक़सदु तव्हांखे कीअं थो मिले। यकीन कयो, मक़सदु तव्हां मिंट पंहिंजो हासिल करे सघो था। कॉन्फिडेंट हुजो ऐं ॿियो तव्हांजो पुख़्तो इरादो हुजे ऐं अॻिते परसिस्टेंट यानी मुस्तक़िल मिज़ाजी। तव्हां अॼु कमु कयो, ठीकु आहे, तव्हांजो सुबुह तव्हां को कंहिं कम में लॻी पियो, तव्हां हुन में फेल थी वियो, तव्हां वरी कोशिशि कयो, ॿीहर कयो, टीहर कयो। मां त चवां थो तव्हां हर दफ़े कोशिशि कयो। एडिसन 999 दफ़ा बल्ब ठाहिण जी कोशिशि कई, फेल वियो, 1000 आख़िरी दफ़े में पास थी वियो। छो? अॼु खे ॾिसाई रोशनी में जेको असां वेठा आहियूं दोस्तों, इहा एडिसन जी महिनत आहे। जेकॾहिं उहे हिकु दफ़ो महिनत करे वेही गया, अॼु असां ऊंदहि में वेठा हुजूं। ॿी, तव्हांखे ॿुधायां, डोंट किल द टाइम। वक़्तु न विञायो, पंहिंजो वक़्तु तइम कयो, टाइम मैनेजमेंट कयो। इंशाअल्लाह ताला मां ॿी जेकी वीडियो तव्हां दोस्तनि सां शेयर कंदुमि, उहा ठाहींदासीं टाइम मैनेजमेंट ते। टाइम मैनेज करणो कीअं आहे। टाइम मैनेज करणु ॾाढो आसान हूंदो आहे, यानी हर शइ जो वक़्तु मुक़ररु करणु, कहिड़ी शइ कहिड़े वक़्तु करणी आहे, कहिड़ी शइ कहिड़े वक़्तु करणी आहे। टी जेकी आख़िरी ॻाल्हि आहे, डोंट वरी फॉर रिज़ल्ट, यानी रिज़ल्ट्स लाइ परेशान न थियो। छा थो थिए, छा नथो थिए। तव्हां हिकिड़े कम ते वियो ऐं तव्हांखे हुन कम में थोरो रिज़ल्ट मिलियो, छा थी पियो, अॼु थोरो मिलंदो, सुभाणे वॾो मिलंदो, अॻिते हली ॾिसजो अहिड़ो वक़्तु ईंदो त तव्हां जी हिकु आम लफ़्ज़ हूंदा आहिनि, कामयाबी तव्हांजा क़दम चुमंदी। यकीन कयो, मक़सदु हासिल करणु ॾाढो आसान आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे अंदर में ॿी खूबियूं आणो था। डिटर्मिनेशन, पुख़्तो इरादो,
पॉज़िटिव तव्हां पॉज़िटिव आहियो ख़ुदि एतमादी ईमानदारी पाण में आणियो था ऐं ॿी मुस्तक़िल मिज़ाजी टियों वक़्तु न विञाइण ऐं चोथों यानी रिज़ल्ट्स यानी आख़िर रिज़ल्ट्स ते परेशान न थियो। दोस्तों वधीक उमेद कयां थो त वधीक हिन जी हिकु हिकु शइ ते असां वधीक अॻिते वधीक खोली ॻाल्हाईंदासीं। वधीक तव्हां सां सदाईं गॾु। महिरबानी।